दादू पुलिस जी ॾोहारनि ख़िलाफ़ भरपूर कार्रवाइनि जे नतीजे में वधीक ॿिनि मोस्ट वांटेड ॾोहारनि सरेंडर करे छॾियो। रोड ब्राबरी ऐं मोटरसाइकिल फुरू कंदड़ गैंग जे ॿिनि अहम कारदन मुर्तज़ा जमाली ऐं अब्दुल्ला कमरानी गिरफ़्तारी पेश करे छॾी। दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। एसएसपी दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी जी अॻवानी में ॾोहारनि ख़िलाफ़ जारी ऑपरेशन दौरान फोरू मुर्तज़ा जमाली ऐं अब्दुल्ला कमरानी जी गिरफ़्तारी लाइ संदन जे ठिकाणनि ते छापा पिणु हया विया हुआ। अॼु ॿिन्ही जवाबदारनि सेकंड सिविल जज जोही जी अदालत में पेश थी गिरफ़्तारी ॾेई छॾी आहे, जंहिं सिलसिले में एसएचओ जोही खलीलुर रहमान मिसण जी अॻवानी में पुलिस कानूनी कार्रवाई शुरू करे छॾी आहे। ॾोहारी मुर्तज़ा जमाली ऐं अब्दुल्ला कमरानी दादू खां वेंदे कैनशाह ऐं जोही ताईं जे इलाइक़नि में रोडनि ते फुरूं कंदड़ सरगर्म टोले जा मुख्य मेंबर हुआ। ॿिन्ही ॾोहारनि ख़िलाफ़ दादू फुलजी विलेज मखतूम बिलावल ऐं ककड़ थाणनि ते फुरन पुलिस मुक़ाबलनि ऐं ॿियनि ॾोहनि जा केतिराई केस दाख़िल हुआ। ॾोहारी मुर्तज़ा जमाली 21 जॾहिं त अब्दुल्ला कमरानी 22 केसनि में मुलविस हो। यादि रहे त हिन गैंग जो अॻवान मेहर जमाली बि 2 ॾींहं अॻु जोही थाणे जी हद में पुलिस मुक़ाबले दौरान ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो हो।